आठिट रोड महंगाई खिलाफ सिंध सदो सॼे मुल्क जो आवाम सरापा एहतजाज पिणियल गढ़ी खैरे उस्मान शाह हुड़ी में ॿिए ॾींहुं बि क्षेत्र में हड़ताल जामशोरे नवाबशाह लाड़काणे खैरपुर नसीराबाद डेरकी चरपा नबीसर डोकरी फुलची स्टेशन यूसीदाबाद वेंदो ऐं ॿिनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। अखबारनि जो चवणु आहे त तेल बिजली गैस ऐं टे समेत हर शइ जा अघ चोट चढ़ी पिया आहिनि। निगरां हुकूमत वधंदड़ महांगाई ते ज़ाब्तो आणे माण्हुनि खे रिलीफ फराहम करण लाइ क़दम खणी। कश्मीर कंदकोट पुलिस इल्म बाथल मुखी बासाब कराइण में नाकाम। हिंदू पंचायत जी सॾ ते कश्मीर कंदकोट घोसपुर करमपुर बख्शापुर ऐं बडाणी में 3 ॾींहं बि क्षेत्र बंदि हड़ताल सिंध पंजाब ऐं बलूचिस्तान दंग ते धरणे सबब गाॾियूं जूं कतारूं लॻी पयूं। अखबारनि पारां मुखी जगदीश कुमार जी दीप कुमार ऐं सागर कुमार समेत ॿिया मुखी बासाब थियण ताईं एहतजाज ख़त्म करण खां इनकार। अॻूणे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त अफ़वाह मौक़ो ॾिनो त ईंदड़ 5 साल बि ख़िदमत जो सिलसिलो जारी रहंदो। गुज़िरियल दौर में रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया, जेकी कम रहिजी विया उहे ॿीहर हुकूमत में अची मुकमल कया वेंदा। भानसीदाबाद में यूनियन काउंसिल बोबक में जलसे खे ख़िताब कंदे मुराद अली शाह चयो त पीपल्स पार्टी जी हुकूमत बेरोज़गारनि खे नौकरियूं ॾियण जो कमु कयो, पर नौकरियुनि वारो कमु आख़िरी मरहले में हुयो त अदालत मां स्टे अची वियो। अदालती निज़ाम जे लाॾे खे ॿाहिरि वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे? इंसाफ़ जी आलमी अदालत में वञण जो मतिलबु पाकिस्तान खे आलमी कटड़े में ॾुहारी बणाए बीहारणु आहे। कठपुतली खे पाकिस्तान जी आलमी बदनामी लाइ इस्तेमालु कयो पियो वञे। पीटीआई चेयरमैन ते इहे पैसा ख़र्च केरु करे रहियो आहे? मुस्लिम लीग नून जे अॻवान ऐं अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह बयान में चयो आहे त अहिड़ो मकरू कमु रुॻो मुल्क दुश्मन उन सां चाड़ता कंदा आहिनि। दहशतगर्दनि खे पाकिस्तान आणींदड़ आज़ाद ऐं आबाद कराईंदड़ हाण खे नओं दग ॾेखारे रहिया आहिनि। महांगाई सां घरू ॿेड़िजी राह हमवार करे नौजवाननि जे ज़हननि में बारूद भरियो पियो वञे। निगरां हुकूमत गिलगित बल्तिस्तान में फ़ौज मुक़ररु करण वारनि ख़बरनि खे हथ ठोकियो करार ॾेई छॾियो। सिंध समां वारे निगरां वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी जो चवणु आहे त गिलगित जे घरू खाते वाज़े कयो त सूरतहाल पुरअमन आहे। समूरा रोड कारोबारी मर्कज़ ऐं तालीमी इदारा मामूल वाजिब खुलियल आहिनि। पाक फ़ौज सुबुह हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे चालीहे ते अमन मान बरक़रार रखण लाइ इलाइक़े में तलब कई वई। कंहिं बड़ वणंदड़ वाक़े खां बचण लाइ कलम 144 लागू कयो वियो आहे। निगरां सूबाई घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ जो चवणु आहे त हुननि खे रुॻो मुल्क ऐं अवाम जी ख़िदमत करणी आहे। सिंध अंदरि कंहिंखे बि सियासी बुनियाद ते इंतकाम जो निशानो न बणाए वेंदो। कचे वारे इलाइक़े में धाड़ेलनि ख़िलाफ़ पुलिस रेंजर्स गॾियल ऑपरेशन कंदी। ठटे में साफ़िन सां ॻाल्हाईंदे हारिस नवाज़ चयो त राणीपुर पार्टियूं इंतहाई ॾुखाईंदड़ आहे। जेके मुरीद पंहिंजा ॿार दरगाह ते छॾे विया आहिनि उहे वापसि कराए वेंदा। सूबे में DIG SSP जूं बतूं ऐं मुक़ररियूं पिणु कई वेंदियूं। तालीम वारे निगरां वज़ीर मदद अली सिंधी जो चवणु आहे त शागिर्द यूनियन ते पाबंदी पुराणो मसइलो आहे, पर सूबाई हुकूमतनि ऐं यूनिवर्सिटियुनि जी इंतिज़ामिया सां ॻाल्हाए वेंदो। सिंध जे सभिनी वाइस चांसलर सां गॾिजाणी कई आहे। HEC चेयरमैन खे बि मुलाक़ात लाइ घुरायो आहे। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे मदद अली सिंधी चयो त हालतुनि जी बहितरी मसइलनि जे हल लाइ क़दम खणण जो चयो आहे। कुझु ॾींहंनि में बेनू सूबाई वज़ारत तालीम जो इजलास तलब कयो पियो आहे। पीपल्स पार्टी पारां सॼी सिंध में अवामी राब्ता मुहिम शुरू करण जो फ़ैसिलो। कारकुननि खे मुतहरिक करण लाइ ज़िले सतह ते जेलल वर्कर्स का इजलास तलब। पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोड़े जो चवणु आहे त बिलावल भुट्टो सरदारी जी क़यादत में चूंड मुहिम शुरू कई वेंदी। आवाम जी चूंडियल जौहरी हुकूमत इहे मुल्क खे मसइलनि मां कढी सघे थी। पीटीआई चेयरमैन जी साज़िशुनि बावजूदि पार्लियामेंट मुदो पूरो कयो। कराची में CDD जा एहलकार बि फुर वाक़िअनि में मुलविस निकिता। 3 ॼणा गिरफ़्तार। DIG CDD ज़ुल्फ़िकार लाड़िक जो चवणु आहे त 3 एहलकारनि जाली छापो हणी हिकु वापारी खां 3 करोड़ रुपया फुर कया। गिरफ़्तार एहलकारनि में मज़हर शुएब ऐं हसन शामिल आहिनि, जिन खे नौकरीअ तां बरतरफ़ करण जी सिफ़ारिश पिणु कई वई आहे। यामनवाज़ अली थाणे मां क़तल केस सां फ़रार थियल 2 जवाबदार ॿीहर ड्रामाई अंदाज़ में गिरफ़्तार। वज़ीर भील ऐं सूमर भील ख़िलाफ़ वधीक हिकु केस दाख़िल कयो वियो।
एसएचओ मुनव्वर राजपर जे नीलकारन खिलाफ केस दाखिल। वडो मुंशी लुकमान महर, जमादार कृष्ण भील, सिपाही अली नवाज़ ऐं सिपाही शौकत वसाण गिरफ्तार। एसएचओ हथ न अची सघियो। लाड़काणे वेझो बाजीगर पुल पर राइस कैनाल में वीज ते बुॾी पियल शायान मगरियो जो 2 ॾींहनि खां पोइ लाशत। मीरपुर माथिले वेझो 2 ॾींहं अॻु रोड हादसे में ज़ख़्मी थियल माई हसना कराची जी अस्पताल में ज़ख़्म जी सट नसण ते दम धणी हवाले करे छॾियो।